अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, जैकोबाद ज़िले में ताज़ो ई बल्दियाती इलेक्शन जेके मकानी चूंडूं थी गुज़रियूं, उन्हनि जे पहिरें फेज़ में हिन 8 ज़िलनि में जेका इलेक्शन थी, उन्हनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जैकोबाद में क्लीन स्वीप कयो। जीअं पीपल्स पार्टी जे हितां जे MNME रेजाज़ हुसैन जखरानी इलेक्शन खां अॻु में ॻाल्हि कई हुई त हू क्लीन स्वीप कंदा, उहो वाक़ई क्लीन स्वीप थियो। न सिर्फ़ु जेके 57 वार्ड्स आहिनि उन्हनि ते क्लीन स्वीप थियो, बल्कि जेको ज़िले कौंसिल वारी सूरत हाल आहे उहा बि वाज़ह नज़र अचे थी, छो जो 44 मां 39 UCs पीपल्स 41 UCs पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके कैंडिडेट आहिनि उहे खटे आया आहिनि। उनखां अलावा हिकिड़ो जेको कैंडिडेट आहे सैयद अज़ीज़ुल्लाह शाह जंहिंजो नालो ॿुधायो पियो वञे, उन बि पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार करे छॾी आहे। अहिड़ी सूरत हाल खां पोइ लॻे नथो त अहिड़ो कोई माण्हू हूंदो जेको पीपल्स पार्टी जे अगेंस्ट वोट ॾींदो। पर हिते हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई पई वञे। UC मौलादाद वारे इलाइक़े मां चूंडियल जेको अॻवान आहे नूर रहमान जखरानी साहिबु, उनजो चवणु आहे त हू हितां जे ज़िले कौंसिल जे चेयरमैन जे लाइ इलेक्शन विढ़ंदा। जेकॾहिं पीपल्स पार्टी जा कैंडिडेट्स अक्सरियत सां खटे आया आहिनि ऐं वोट ॾियण जो तरीक़ेकार हैंड शोइंग आहे, अहिड़ी सूरत में मुमकिन नज़र नथो अचे नूर रहमान जखरानी जी जेका ॻाल्हि आहे या जेका उनजी ख़्वाहिश आहे उहा ॼण त हिकिड़ी ज़िदी ॿार वारी ख़्वाहिश ई लॻे थी। उन में केतिरी हक़ीक़त हूंदी, हली ॻाल्हाईंदासीं मुख़्तलिफ़ धुरियुनि सां, नूर रहमान जखरानी समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि सां ॻाल्हाईंदासीं। पर असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं, असां सां गॾु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ई वाॻियल ज़िले कौंसिल जा मेंबर मीर गुल मोहम्मद जखरानी, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हू PPMNME एजाज़ हुसैन जखरानी जा फैमिली मेंबर आहिनि, ॼण त उनजो साॻियो ई सूरत हाल आहे। एजाज़ हुसैन जखरानी सां सदाईं जेको आहे त बाहि मिली रहिया आहिनि। नौजवान माण्हू आहिनि, पीपल्स पार्टी सां उनजी वाबस्तगी आहे सियासी तौर ते, उन सां ॻाल्हाईंदासीं। गुलवंत ख़ान, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां ज़िले कौंसिल जा मेंबर चूंडिजी आया आहियो ऐं हिते ज़िले कौंसिल जे चेयरमैन जे लाइ पीपल्स पार्टी तरफ़ां सरदार मोहम्मद पनाह उढो खे बीहारण जी ॻाल्हि कई पई वञे ऐं ॿिए तरफ़ ॻाल्हि कई पई वञे त नूर रहमान जखरानी साहिबु से बि तव्हांजे ख़ानदान जा आहिनि। उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, ॿुधो आहे त उहे चवनि था त हू ज़िले कौंसिल जे चेयरमैन जे लाइ उमेदवार बीहंदा ऐं उन्हनि पीपल्स पार्टीअ जे टिकट होल्डर न आहिनि, उन्हनि आज़ादु हैसियत में खटियो आहे, उन्हनि मुख़्तलिफ़ दावाऊं कयूं आहिनि। तव्हां अहिड़ी सूरत हाल में छा चवंदो? ॾिसो त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इहे असांजा ई कैंडिडेट हुया आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ई आहिनि ऐं मां सम्झां थो की पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे कैंडिडेट बीहारंदो, जेके असांजो मथियों अॻाउण आहे, असां उन खे ई सपोर्ट कंदासीं बिल्कुलु। ऐं कानून मूजिबि बि तव्हां ॾिठो वञे की हिन दफ़े BD इलेक्शन में जेके आहिनि पार्टी बेसिस ते इलेक्शन थिया आहिनि। त मां सम्झां थो की मां नथो सम्झां, मूंखे त अञा ताईं इन शइ जो इल्मु न आहे जो हू चए थो की मां इन मोहम्मद पनाह सां मुक़ाबले में सरदार साहिब सां बीहंदुमि। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इनशाला असांजो जेको बि पार्टी क़यादत जेकी फ़ैसिलो कंदी, जंहिंखे बीहारंदी, असां उन्हनि खे ई इनशाला हैंड शो हुजे या सीक्रेट हुजे, असां उन्हनि खे ई सपोर्ट कंदासीं। जेको छो जो असां हिन वक़्तु 44 UC मां 41 असां खटे चुका आहियूं ऐं हिकिड़ो जेको तव्हां जीअं चयो पिया की आज़ादु उम्मीदवार आहे, उहो बि असांजे में अची वियो आहे। त इन हिसाब सां त मां नथो सम्झां, इनशाला जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कई आहे त इनशाला मां नथो सम्झां की कोई असांजे मुखालफ़त में अची करे बीहंदो। पर ॾिसो, नूर रहमान जखरानी साहिबु चवनि था त हुननि आज़ादु हैसियत में खटियो आहे, पर हू आया अनअपोज़ आहिनि। भला अहिड़ो को प्रोविज़न आहे जंहिंमें उहो आज़ादु खटे आयल मेंबर ऐं पीपल्स पार्टीअ जो माण्हू हुजे, उनखे कीअं वाज़िया कबो? उहो आज़ादु हैसियत में खटायो आहे, वोट पोल थियो ई कोन ऐं निशान वारी सूरत हाल ते कोई स्टैम्प न थियो, अहिड़ी सूरत हाल में कीअं वाज़िया थींदो त हू पीपल्स पार्टी जो आहे या हुन जेको दावा करे थो त आज़ादु आहे, इनखे कीअं वाज़िया कंदो? न, बिल्कुलु पार्टी टिकट ते ई विढ़िया आहिनि ऐं तव्हां उहे ROs वटि वञो, DROs वटि वञो, उन्हनि जा टिकट जमा थियल आहिनि ऐं उन्हनि जा टिकट ई आहिनि। अहिड़ी के ॻाल्हि न आहे जो उन्हनि अगरि उहे चवनि था त इहो त उन्हनि जो ग़लति फ़हमी आहे, या उहे टिकट ते विढ़ी करे अगरि हाणे चवनि था त मां नथो सम्झां अहिड़ी की ॻाल्हि हूंदी। पर तव्हां वञी करे टिकट ॾिसो, उहे पार्टी बेसिस ते बीठा आहिनि ऐं अनअपोज़ क्लियर थिया आहिनि। मां नथो सम्झां की अहिड़ी का ॻाल्हि आहे।
पर तव्हां ताणी अहिड़ा र्यूमर्स आया आहिनि त जकराणी साहिबु नूर रहमान जकराणी साहिबु का अहिड़ी ॻाल्हि कंदा हुजनि या तव्हां ताणी कोई अहिड़ो को मैसेज आयो हुजे या जेको हिते पॉलिटिकल सेंटर सॼो थो वञे मीर एजाज़ हुसैन जकराणी उन जी तरफ़ां का तव्हांखे अहिड़ी आगाही मिली आहे त वाक़ई अहिड़ी का सूरत हाल थियणु वञे पई? न, मां त न पियो सम्झां अहिड़ी का ॻाल्हि, मां अञा ताईं अहिड़ी का ॻाल्हि मुंहिंजी थी बि नाहे उन्हनि सां। बहरहाल असांजो हिकिड़ो इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे नामज़द कंदी असां उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पार्टी बेसिस ते आहियूं असां उन्हनि खे सपोर्ट कंदासीं ऐं उन्हनि खे हैंड शो हुजे या कुझु बि हुजे, छो जो असां बेनज़ीर साहिबा ऐं बिलावल साहिब जा सचा साथी आहियूं। असां हुननि जे टिकटनि ते आयासीं ऐं आवाम जी ख़िदमत करणु आयासीं, त मां नथो सम्झां की अहिड़ो को मुखालफ़त असांजे साम्हूं अची करे कोई मुखालफ़त में भराईंदो या बीहंदो। ज़िले चेयरमैन पीपल्स पार्टी जे तरफ़ां सरदार मोहम्मद पनाह उढो साहिबु हूंदा? जी बिल्कुलु, सरदार मोहम्मद पनाह उढो साहिबु बि हूंदा ऐं इनशाला हैंड शो हुजे या सीक्रेट हुजे, असांजो वोट जेको पार्टी जंहिंखे बीहारंदी असां उन्हनि खे सपोर्ट कंदासीं। वाइस चेयरमैन केरु हूंदा? ॾिसो, अञा ताईं इन मामले ते अञा ताईं क्लियर न थियो आहे। इनशाला कुझु ॾींहंनि में उहो बि क्लियर थींदा की वाइस ते केरु हूंदा, त इनशाला जेको बि पार्टी बि फ़ैसिलो कंदो असां उन पार्टी जे फ़ैसिले खे लबेक कंदासीं। ज़िला हेडक्वाटर वारी जेका म्यूनिसिपल कमेटी आहे उन जा चेयरमैन जे लाइ उमेदवार पीपल्स पार्टी जा ग़ुलाम अब्बास जखरानी साहिबु हूंदा? जी बिल्कुलु, ग़ुलाम अब्बास जखरानी साहिबु बि हूंदा, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी जैकबाबाद जा। ऐं उन्हनि जो बि उते बि असां तक़रीबन 31 वार्डनि मां 26 वार्ड खटिया आयासीं ऐं ॿिया बि असां में कुझु दोस्त शामिलु थी विया आहिनि। उते बि असांजी अक्सरियत, मां नथो सम्झां की उहे बि उन्हनि में को मुखालफ़त में बीहण जे लाइ को उन्हनि खे चांस ई न आहे, मतिलबु की उहो छो जो उन्हनि वटि को सीट ई न आहे जो उहे बीह कीअं सघंदा। पहिरियों ॻाल्हि त इनशाला पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई फतह थींदो ऐं पोयां बि रहियो आहे, हाणे बि इहो ई थींदो इनशाला। पर मीर साहिबु, मुंहिंजे ख़्याल में न त तव्हां एतिरा सादा सूदा आहियो, न ई तव्हां एतिरा बेख़बर आहियो त तव्हांखे इहा बि ख़बर न हुजे त म्यूनिसिपल कमेटी जो वाइस चेयरमैन केरु थींदो, भला उहो ॿुधायो। ॾिसो, मां जीअं वाइस तव्हां जीअं डिस्ट्रिक्ट काउंसिल जो ॻाल्हि कयो ऐं पंहिंजो चेयरमैन तालका जैकबाबाद जा ॻाल्हि कयो, वाइस चेयरमैनी लाइ मां तव्हांखे ॿुधायां ॿिन्हिनि जे लाइ अञा ताईं को क्लियर अञा ताईं न थियो आहे। इनशाला मां उहो ई तव्हांखे अॻु में ॻाल्हि कयमि, जेको पार्टी फ़ैसिलो कंदी उहो ई असां उन पार्टी जे फ़ैसिले खे लबेक कंदासीं ऐं अञा ताईं अहिड़ो का क्लियर न थियो आहे। बहरहाल मथे जेके आहिनि हिन वक़्तु जेके क्लियर थी विया आहिनि, सरदार मोहम्मद पनाह उढो साहिबु ऐं चेयरमैनी जैकाबाद जे लाइ चेयरमैन जे लाइ ग़ुलाम अब्बास जखरानी साहिबु थिया आहिनि, त अञा ताईं इन्हनि शयुनि जो वाज़े क्लियर न थियो आहे वाइस जे लाइ। भला इहो हलंदे हलंदे इहो गड़ी खेरो ठुल मीरपुर ऐं इन्हनि जे लाइ बि ॿुधाए छॾियो त केरु चेयरमैन थींदा? ॾिसो, उन्हनि जे लाइ मूंखे अञा ताईं इन शइ जो क्लीयरेंस न मिलियो आहे की केरु थींदा। मूंखे जेको ख़बर आहे उहो मां तव्हांखे शेयर पियो कयां। मीर साहिबु, मुंहिंजे ख़्याल में मीर एजाज़ हुसैन जखरानी समूरे हिते पॉलिटिकल सिस्टम खे ऑपरेट कंदो आहे सॼे ज़िले जेके, ऐं मीर साहिब सां गॾु तव्हांजो तमामु घणो वक़्तु गुज़रंदो आहे जॾहिं हिते हूंदा आहिनि। इहो भला मुंहिंजे ख़्याल में त कोई ॿार बि इहा ॻाल्हि तस्लीम न कंदो त मीर गुल मोहम्मद इन ॻाल्हि को बेख़बर हुजे। ॾिसो, मीर साहिबु मीर एजाज़ ख़ान जखरानी साहिबु जेके आहिनि उहे बिल्कुलु मां उन्हनि सां गॾु हूंदो हुअमि, पर चवण जो मक़सदु इहो आहे जो जेकी पार्टी, ॾिसो न, मीर साहिब खे बि पार्टी जे फ़ैसिलनि ते ई हलणो पवंदो। उहो जेके पार्टी न मथे जेको फ़ैसिलो कंदो उहो ई थींदो। पार्टी जा फ़ैसिला रुकियल ई वाइस चेयरमैन जे लाइ न मीर साहिबु? न, वाइस चेयरमैनी जे लाइ त रुकियल न आहिनि। बहरहाल अञा ताईं छो जो असांजो खोड़ दोस्तनि जेके इन शइ जे लाइ उम्मीदवार आहिनि। हा, न, इम्कानी तौर ते मां वाज़े त मूंखे ख़बर न आहे केतिरा आहिनि, छो जो जेतिरा वार्ड आहिनि ओतिरा ई सम्झो की हर कोई उम्मीदवार आहे, पर जेको पार्टी फ़ैसिलो कंदी उन खे असां लबे कंदासीं। नाज़रीन, मीर गुल मोहम्मद जखरानी जी ॻाल्हि तव्हां ॿुधी। असां हाणे हलंदासीं तालके ठुल में जेके स्टेक होल्डर्स आहिनि सियासी तौर ते, उन्हनि मां राब्तो कंदासीं। सभ खां पहिरियां उतां जे सीनियर सियासी वाबस्तगी रखंदड़ पीपल्स पार्टी सां सीनियर शख़्सियत सरदार ख़ान महर सां, उन वटि हली उन जी राय मालूम कंदासीं त हू इन हवाले सां पंहिंजी कहिड़ी राय ॾियनि था। नाज़रीन, जैकबाबाद ज़िले में बलदियाती इलेक्शन जो पहिरियों मरहलो त गुज़री वियो आहे। ॿिए मरहले जी तौर ते जेको सेकेंड फेज़ ईंदो उन में तालकनि ऐं ज़िले जे चेयरमैन खे इलेक्ट करण वारी जेका सूरत हाल बणिबी। मौजूदा सूरत हाल में जैकबाबाद ज़िले ते मजमूई तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। 44 यूसीज़ मां हिन महिल तक़रीबन कोई 42 यूसीज़ ते 41 ते त ऑलरेडी पीपल्स पार्टी जा कैंडिडेट खटे आया हुआ। हिकिड़ी यूसी
जेका आहे सैयद अज़ीज़ुल्ला शाह बि पीपल्स पार्टी में ऐलान करे वाज़िह बरतरी उहा बि थी वई। 42 यूसीस ते पीपल्स पार्टी जा कैंडिडेट आहिनि, पर कुझु कैंडिडेट्स जो इहो चवणु आहे खटे आयलनि जो मेंबरनि जो त उहे पीपल्स पार्टी जा न आहिनि। जनमां PPMN मीर एजाज़ हुसैन जखराणी जो सौट नूर रहमान जखराणी, उनजो चवणु आहे त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे टिकट ते कतई न इलेक्ट थियो आहे, छो जो अनअपोज़ थियो आहे। हुन जी दरख़्वास्त ई न आहे ॾिनल त उनखे टिकट छाजी, उनजे करे हू पाण ज़िले काउंसिल जे चेयरमैन जे लाइ उमेदवार आहे ऐं हुनखे हक़ आहे जमूरी तौर ते त हू इलेक्शन में बीहे। इन हवाले सां असां हिन महिल तालके ठुल जेको तमामु घणी अहमियत रखंदड़ तालको आहे, उन घणी अहमियत उनजी इन जे करे बि आहे जो तक़रीबन 24 यूसीस तालको ठुल आहे। बाक़ी 20 यूसी जेके आहिनि 2 तालका जैकबाबाद ऐं गढ़ी खेरो आहे। उनजे करे अध खां बि वधीक जेकॾहिं ईअं खणी चइजे त 55% ज़िले जूं तालको ठुल आहे त ग़लति न थींदो। तालके ठुल जो अहम सियासी स्टेक होल्डर सरदार ख़ान महर वटि असां हिन महिल मौजूदु आहियूं, हुन सां ॻाल्हाईंदासीं त हू इन हवाले सां पंहिंजी कहिड़ी राय ॾियनि था त जेका ॻाल्हि कई थी वञे त पीपल्स पार्टी जे उमेदवार सरदार मोहम्मद पनाह उढो जे मुक़ाबले में PPMN मीर एजाज़ हुसैन जखराणी जो सौट ऐं बाबल ख़ान जो भाटियो इलेक्शन में बीहंदो, जंहिंजी उहो दावा करे रहियो आहे। उन हवाले सां उहो पंहिंजी कहिड़ी राय रखनि था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सरदार ख़ान, तव्हां झूना सियासतदान आहियो, हिन इलाइक़े में तव्हांजो ठीकु ठाकु हिकिड़ो सियासी कंट्रीब्यूशन आहे। हिन इलाइक़े जा जंहिं हंध ते असां वेठा आहियूं, हिन इलाइक़े में चवंदा आहिनि त जीअं महर बिरादरी जो पंहिंजो गौसफ ख़ान महर हिकिड़ो सियासी हकीम सॾियो वेंदो आहे, ॾाढो सियासी नब्ज़ खे सम्झंदो आहे। या जैकबाबाद में कुझु वक़्तु अॻु में बाबल ख़ान जखराणी किंग मेकर हो, शायदि हाणे उनजी उहा हैसियत न रही हुजे किंग मेकिंग वारी, छो जो मीर एजाज़ ख़ान जखराणी जे टेक ओवर करण खां पोइ हाणे किंग मेकर वारी पोजीशन एजाज़ ख़ान जी नज़र अचे थी, छो जो जंहिंखे बि उहो चाहे थो उनखे खटराए थो वञे। पीपल्स पार्टी खे स्वीप कराइण में बि उनजो किरदारु हुजे थो। तव्हां हिन इलाइक़े में बि काफ़ी हद ताणी सियासी हकीम जी हैसियत रखो था ऐं हितां जा माण्हू चवंदा आहिनि त सरदार ख़ान ॾाढो सियाणो सियासतदान आहे। हाणे जेका सूरत हाल ठहे पई नूर रहमान जखराणी पारां ज़िले चेयरमैन जी इलेक्शन में उमेदवार बीहण जी ॻाल्हि कई थी वञे, तव्हां इन हवाले सां छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त मां अॼु न पर शुरू खां वठी जॾहिं भुटे साहब पार्टी ठाही 70 खां वठी मां पीपल्स पार्टी सां रहियो आहियां ऐं अॼु ॾींहं ताईं मां पीपल्स पार्टी में आहियां ऐं असांजो जेको बि वास्तो आहे उहो पीपल्स पार्टी सां आहे। इन खां सवाइ हाणे जेका बि हिन वक़्तु इलेक्शन थी आहे उन में असांजी पूरी मदद मीर एजाज़ हुसैन ख़ान कई आहे ऐं मीर एजाज़ हुसैन ख़ान ऐं उनजे मीर बाबल ख़ान जे विच में खणी थोरियूं घरू या सियासी आहिनि, पर मूंखे जेसिताईं ख़बर आहे त मीर बाबल ख़ान बल्दियात में हिसो वठी न रहियो आहे, न वठे थो। को बाबल ख़ान त हिन बल्दियात में त को बि यानी को पंहिंजो कैंडिडेट बीहारियो ई कोन्हे को, जे बीहारे आहे त पोइ त पंहिंजे पुट ख़ालिद खे बीहारे आहे, जेको हिन पीपल्स पार्टी में बि न आहे ऐं हुन त हिन में जेको कुझु आहे मूंखे जेका ख़बर आहे ऐं मूंसां त हुनजी राति बि ॻाल्हि थी आहे त असां हिन में का बि पार्टिसिपेट कोन था कयूं। पर मीर बाबल ख़ान सां तव्हांजी दोस्ताना तालुकात बि आहिनि, ॾाढा सुठा हिकिड़ा सेहतमंद तालुकात आहिनि तव्हांजा। बाबल ख़ान त असां सां कोन ॻाल्हायो आहे, पर नूर रहमान जखराणी जो चवणु आहे त उनखे पंहिंजे चाचे बाबल ख़ान जी हिमायत हासिलु आहे ऐं हू इलेक्शन में कैंडिडेट आहे। जेकॾहिं नूर रहमान ख़ान इलेक्शन में कैंडिडेट बीहे थो त तव्हां जी हिमायत कंहिंखे हूंदी, नूर रहमान खे हूंदी या तव्हां पीपल्स पार्टी जे कैंडिडेट सां गॾु बीठा हूंदव? साईं, असां पीपल्स पार्टी सां आहियूं, मीर एजाज़ ख़ान सां आहियूं। ॿिन्हिनि सां हो या हिकिड़े सां, पीपल्स पार्टी सां हो या एजाज़ ख़ान सां? पीपल्स पार्टी जी टिकट ते आहियूं ऐं असां आहियूं मीर एजाज़ ख़ान सां। जेकॾहिं एजाज़ ख़ान पीपल्स पार्टी में न हुजे त? न, पीपल्स पार्टी में आहे, हुनखे पीपल्स पार्टी खां ॿाहिरि कीअं था चओ त पीपल्स पार्टी? न, मां नथो चवां त ॿाहिरि आहे, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मीर साहब जी पोज़ीशन PP को धार का हुजे त? इहो जेको चओ था हो त पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टी कॾहिं न छॾींदो। तव्हां एजाज़ ख़ान सां पीपल्स पार्टी जे करे हो या एजाज़ ख़ान सां एजाज़ ख़ान जे करे हो? मां पीपल्स पार्टी एजाज़ ख़ान खे, हक़ीक़त इहा आहे त एजाज़ ख़ान खे मुंहिंजी सलाह सां पीपल्स पार्टी जॉइन कई।
अच्छा, एजाज़ ख़ान तव्हांजे मशवरे ते पीपल्स पार्टी जॉइन कई? उन जी पंहिंजी मर्ज़ी बि हुई ऐं मुंहिंजी सलाह बि हुई ऐं ॿिन्ही गॾिजी सलाह करे पीपल्स पार्टी जॉइन करे, जॾहिं जॉइन कयो उन ॾींहुं मां बि मौजूदु हुउसि। पर तव्हांजी ज़ाती राय छा आहे, हिकिड़ी सियासी बसीरत छा थो नज़र अचे? जेकॾहिं नूर रहमान ख़ान जखराणी इलेक्शन में बीहे थो त वोट जो बि ॻुझो तरीक़ेकार आहे ऐं नूर रहमान जखराणी चई चुको आहे त 17 वोट मूंखे जेके आहिनि त ठुल्ह मां मिली रहिया आहिनि। तव्हां सम्झो था त वाक़ई उनखे ॻुझे वोट ज़रिए कुझु पीपल्स पार्टी जा कैंडिडेट वोट कंदा? न कोन कंदा, न कंदा, जेको आहे ई कोन, सवाल ई नथो पए। पीपल्स पार्टी जो को बि जेको बि पीपल्स पार्टी जी टिकट चूंडिजे आहे उहो पार्टी खे न छॾींदो। भला हे ईअं त नाहे त नूर रहमान ख़ान को हरू भरू जो थ्रेट करण जी कोशिशि करे रहियो हुजे या हरू भरू जेको उन जे ज़हन में ॿियो प्रोग्राम हुजे, मुतालबो हुजे, उनखे मञण जे लाइ हरू भरू अहिड़े क़िस्म जो को वायुमंडल ठाहियो? पंहिंजे घरू मसइलो आहे, पाण में सौट आहिनि, को अथनि त मूंखे ख़बर आहे हुनजे बारे में। तव्हां सम्झो था नूर रहमान सीरियस न आहे, सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि? न, मां उनजे बारे में छा, मूंखे का ख़बर कोन्हे, मूंसां मिलियो बि कोन्हे कॾहिं। नूर रहमान ख़ान हिन इलेक्शन खां अॻु में त मिलिया हुआसीं ऐं नूर रहमान ख़ान त एजाज़ ख़ान सां गॾु वर्क यानी कैंपेन में गॾु हुयो। जेकॾहिं नूर रहमान ख़ान एजाज़ ख़ान सां कैंपेन में जलसनि में गॾु हुयो त इन मां तइ थी चुको त नूर रहमान ख़ान पीपल्स पार्टीअ सां सलाहियल हुयो ऐं हाणे उनजी ॻाल्हि जेका आहे त पीपल्स पार्टी में न हुजण वारी अजाई आहे। मां त इहो थो सम्झां, जेको माण्हू असांजे साम्हूं बाहू में जेको जलसो थियो उन में गॾु हुयो त उहा उन खां पोइ मानी अची असां उते खाधी आहे डॉक्टर सोराब खानो, उते गॾु वेठा हुआसीं, मां बि गॾु हुउसि उन ॾींहं ते। उन खां पोइ नूर रहमान ख़ान मूंसां वरी मुलाक़ात बि कोन कई आहे, मूंखे का ख़बर कोन्हे इन बारे में त छा हुनजो इरादो आहे। तव्हांखे तालके ते का इलेक्शन थींदे नज़र अचे थी, ठुल्ह तालके जी चेयरमैनशिप ते? न, म्यूनसिपालिटी जी आहे न, तालको त आहे ई कोन नी। म्यूनसिपल में त उहो इहो आहे त पार्टी जेकॾहिं टिकट ॾींदी सरदार ज़ुल्फ़कार ख़ान जे पुटु ज़ोहिब ख़ान खे, बैरिस्टर ज़ोहिब ख़ान खे, त इंशाअल्लाह उहो अनापोज़ थी वेंदो। माना हिन महिल सीनियरियो कुझु अहिड़ो वाज़िया आहे जो ज़िले काउंसिल ऐं जेके तालका आहिनि या जेके म्यूनसिपल कमेटीज़ आहिनि या टाउन कमेटीज़ आहिनि उन्हनि ते पीपल्स पार्टी जा कैंडिडेट बिना मुक़ाबले खटण जहिड़ी पोजीशन में आहिनि? तव्हां पाण चई चुका आहियो त 44 मां 42 सीटूं जेके आहिनि उहो पीपल्स पार्टी खटी चुकी आहे। इन मां वाज़े आहे त बाक़ी अपोज़िशन छा आहे? पर ॻुझे वोट वारे तरीक़ेकार जेको आहे मुंझार पैदा करे थो। जेकाबाद जा माण्हू ॻुझे तरीक़े सां न वेंदा। मां इहो थो चवां, जेकाबाद जा गयूर हितां जा माण्हू आहिनि ऐं पंहिंजे इन थोरी ॻाल्हि ते को सौदो न कंदा त पंहिंजी काॾे ॿिए पासे फिरी वञनि, इहो कोन थींदो। जेकाबाद जा माण्हू तव्हांखे हिकु त अॻु में त इलेक्शन ई कोन थींदी, पर जे इलेक्शन थींदी त रिज़ल्ट जेको आहे वाज़े हूंदो। जेकाबाद जा माण्हू ईअं छो न कंदा? छो भला वोट करण महिल उन्हनि खे कहिड़ो काबतुला में नज़र ईंदा, पाण खे महसूसु कंदा? न, सियासत आहे, उनजी टिकट बीठा आहिनि पीपल्स पार्टी सां, उन्हनि जो हिकिड़ो यानी मोहबत आहे। पीपल्स पार्टी हिते असांजे ईअं सम्झो त हर माण्हू जे दिलि में आहे। पीपल्स पार्टी खे केरु थो छॾे सघे? शहीदनि जी पार्टी आहे, शहीदनि जी पार्टी सां गॾु रहणु माण्हू खे हिकिड़ो सुकून थो मिले। माना पंहिंजे काउंसलरनि ते तव्हांखे तमामु घणो भरवसो आहे, न कंदा आहियूं? बिल्कुलु न कंदा। मां इहो थो चवां, को बि माण्हू न फिरंदो। भला का वॾी लालच या को ख़ौफ़ अहिड़ी का सूरत हाल थी सघे थी छा? न, लालच हिन दुनिया, लालच त ईअं त हिकिड़े मां त चवंदुसि त लालची माण्हू त पैदा ई न थिए। कहिड़ो माण्हू लालच आहे? हर कंहिं जेके बि मेंबर खटी आया आहिनि ख़ुदा उन्हनि खे हर कंहिंखे पंहिंजो एतिरो कुझु ॾिनो आहे जो उथण वेहण जे लाइ, खाइण पीअण जे लाइ उन्हनि वटि घणो कुझु आहे। नाज़रीन, तव्हां झूने हिन इलाइक़े जे सियासतदान सरदार ख़ान महर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधूं। उनजो चवणु आहे त जेकबाबाद मां पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां चूंडिजी आयल माण्हू वड़ न विञाईंदा, न ई हू पीपी सां का धोखो कंदा, छो जो धोखे वारी सूरत हाल बि कोन्हे ऐं धोखे जहिड़ा माण्हू बि न चूंडिजी आया आहिनि। जेको बि माण्हू चूंडिजी आयो आहे, सचो ऐं खरो चूंडिजी आयो, पीपी सां ई बीठो रहंदो। जैकबाबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे ज़िले अंदरि क्लीन स्वीप वारी ॻाल्हि
कई बि ऐं उहा अमली तौर ते करे बि ॾेखारी। 44 मां 42 यूसीस खटण बावजूदु पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु, पीपल्स पार्टी जो उमेदवार जे ख़िलाफ़ु ज़िले कौंसिल जी चेयरमैन ते उमेदवार हुजण जो दावेदार नूर रहमान जखराणी। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ताल केठुल जी हिकु अहम सियासी स्टेक होल्डर सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान सरकी वटि। उन सां ॻाल्हाईंदासीं त हू पाण बि ज़िले कौंसिल जा मेंबर आहिनि, ताज़ो ई चूंडिजी आया आहिनि। उन हवाले सां उन सां ॻाल्हाईंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टीज़ 44 यूसियुनि मां 42 यूसियूं हिन महिल उन वटि आहिनि। उनजे बावजूदु आख़िर इलेक्शन जो मुक़ाबिलो ही छा माजरा आहे। साईं, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त तव्हां पाण बि ज़िले कौंसिल जा मेंबर आहियो ऐं जैकबाबाद ज़िले जूं 44 यूसियुनि मां 42 यूसीज़ 41 त पीपल्स पार्टी खटियूं, हिकु वधीक सैयद अज़ीज़ुल्ला शाह जी पीपी में शमूलियत खां पोइ हिकु सीट जो इज़ाफ़ो अची वियो। उन बावजूदु ॻाल्हि पई थिए त ज़िले कौंसिल जी इलेक्शन पीपल्स पार्टी पारां सरदार मोहम्मद पनाह उढो खे बीहारण जी ॻाल्हि कई पई वञे, जॾहिं त नूर रहमान जखराणी जो चवणु आहे त आउं पीपल्स पार्टी जी टिकट ते न खटियो आहे, अनअपोज़ आहियां, आज़ादु आहियां ऐं आउं ज़िले कौंसिल जे चेयरमैन जो उमेदवारु आहियां। तव्हां इन हवाले सां छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जीअं असां सॼे ज़िले में स्वीप कयो आहे ऐं इंशा ताला मां सम्झां थो त उन्हनि खे जो टेके ऐं जेको उहे उमेदवार बि न मिलंदा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे बि टिकट ॾींदी ऐं उहो अनअपोज़ चेयरमैन हूंदो। ऐं मां सम्झां थो त मुखालिफ़ वारनि खे जेके आहिनि उहे प्रोपोज़ल सेक्रेटरी बि न मिलंदा। पर तव्हां चओ था त पीपल्स पार्टी खे टेके जे लाइ बि उन मुखालिफ़ उमेदवार खे पीपल्स पार्टी जेके माण्हू न मिलंदा, टेके ऐं उमेदवार बीहण जे लाइ केतिरनि माण्हुनि जो हुजणु ज़रूरी आहे, केतिरी तादादु हुजे घटि में घटि त पोइ उहे साम्हूं मुखालिफ़ थी बीह सघनि था? कम से कम 2 माण्हू हुननि खे घुरिबा आहिनि। असां वटि हिन वक़्तु 43 माण्हू आहियूं, जो हिकिड़ी सीट असांजी जेकी आहे उहा 2 माण्हू मीर हज़नफर जखराणी 2 सीटूं खटिया 43 आहिनि। 43 में 42 सीटूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट होल्डर आहियूं ऐं जॾहिं 42 टिकट होल्डर आहियूं त हुनखे 2 प्रोपोज़ल सेक्रेटरी लाइ 2 माण्हू घुरिबा आहिनि। मां सम्झां थो त प्रोपोज़ल सेक्रेटरी बि ॾाढो ॾुखियो आहे। पर हुनजो चवणु आहे 2 त हू भाइर आहिनि, मुजीब रहमान जखराणी ऐं नूर रहमान जखराणी। उहे धार यूसियुनि तो चूंडियल आहिनि, 2 ॼणा त ऑलरेडी उहे आहिनि। हिकिड़ो माण्हू उन्हनि खे JUI जी सीट आहे, हिकिड़ो या गढ़ीखेरे खां हिकिड़ो आज़ादु उमेदवार बिरोही साहबु आहे। हुनजो चवणु आहे उहा त हुननि जी घुर्ज पूरी थी वञे, बाक़ी ॻुझे वोट जो तरीक़ेकार आहे। उनजे लाइ हू दावेदार आहिनि त 17 वोट हुननि खे ताल के ठुल में मिलनि था ऐं बाक़ी तक़रीबन कोई 5 खां 6 वोट हू जैकबाबाद ऐं गढ़ीखेरे मां खणंदा। हुननि जी उहा टेके ऐं कैंडिडेट वारी घुर्ज त पूरी थी वञे, उन खां पोइ ॻुझे वोट में तव्हां सम्झो था त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु वोट पवंदो? हिन ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त मां जेको मूंखे इल्मु आहे त पाण बि जेको आहे उहे पीपल्स पार्टी टिकट ते अनअपोज़ थियल आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट होल्डर आहिनि। पर हो त चवनि था त असां दरख़्वास्त ई न ॾिनी आहे टिकट जी, हुननि इलेक्शन कमीशन खे जेको आहिनि त ख़त मोकिलिया आहिनि पंहिंजा, त असां पीपल्स पार्टी जा न आहियूं। दरख़्वास्त हू चवनि था असांखे ॾेखारियो, जेकॾहिं असां का टिकट अप्लाई करण लाइ दरख़्वास्त ज़रूरी हूंदी आहे न, पाण मरादू त टिकट इशू न थींदी आहे न। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं मुक़ाबिलो बि कनि था, जेके संगत खे थोरो शौक़ु बि आहे मुक़ाबिलो बि कनि था, त मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मां अॼु यादि रखिजो त 5 खां 6 या 7 वोटनि खां वधीक वोट न खणंदा। ठुल में असां वटि 23 सीटां आहिनि, हिकिड़ी सीट असांजी उहा ख़ाली आहे। 23 मां सम्झां थो त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके असां वटि आहिनि 2 सीटूं असां खां ॿाहिरि आहिनि ऐं 22 सीटूं 23 में 21 सीटूं जेके आहिनि उहे असां वटि पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहिनि। ऐं मां सम्झां थो उन मां हिकिड़ी सीट बि हुननि खे न मिलंदी। भई दावा त हर को करे सघंदो आहे ऐं दावा करण त हर कंहिंजो, मां बि चवां थो मां जेको आहे सभु पूरो ज़िलो जेको आहे मां खणी सघां थो, पर ईअं न आहे। जंहिंखे पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट ॾींदी उहो ई चेयरमैन थींदो ऐं अनअपोज़ चेयरमैन थींदो। तव्हां अॼु बि तव्हां ॾिसो, वरी मुंहिंजी इहा ॻाल्हि रिकॉर्ड कयो था, वरी बि तव्हां इहो ॾिसिजो, जेको जंहिंखे टिकट मिलंदी उहो अनअपोज़ टिकट हूंदो। जंहिं बि जंहिंमें एजाज़ ख़ान, डॉक्टर सुराब ख़ान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा जेके टिकट अलाउ कंदा उहे ई चेयरमैन वाइस चेयरमैन थींदा। बाक़ी हाणे मुक़ाबले करण जो शौक़ु त हर को रखे थो, हर को करे सघे थो। ईअं त हाणे असां हिते मुक़ाबला थिया, असांखे चयो तव्हांजो भाउ बंदि करे छॾींदासीं सरकिन जो, तव्हां ॾिसो असां सॼी पीपल्स पार्टी सॼी क्लीन स्वीप करे आई ऐं हाणे ईअं बि असां दावा सां चवंदा त इंशाअल्लाह क्लीन स्वीप कंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं इंशाअल्लाह अनअपोज़ जेके अवल त अनअपोज़ ईंदी, जे अनअपोज़ न आई त बि मां तव्हांखे दावा सां चवां थो 5 खां 6 वोट इन खां वधीक कोई बि मुखालिफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी नथो खणी सघे।
पर पार्टी जी टिकट अलाह इशू पंहिंजो तंज़ीमी केडर कंदो आहे या पार्लियामेंटी केडर? न हे जेके जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट जेकी आहे इहो मां सम्झां थो चेयरमैन साहब पाण कंदो, बिलावल भुट्टो साहब कंदो, जो डिस्ट्रिक्ट चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो पर माना तंज़ीमी केडर कंदो न? तंज़ीमी कैडर कंदो बिल्कुलु। पोइ तव्हां त चओ था त एजाज़ ख़ान ऐं सोराब ख़ान कंदा। एजाज़ ख़ान सुराब ख़ान ज़ाहिर आहे राय जो ज़रूरत वेंदो, उन्हनि खां उते मथे ज़ाहिर आहे पार्लियामेंट कैडर जा आहिनि उहे उते वेंदा, राय उहे ॾींदा, असां उते राय कोन वठंदा, या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खां वठंदा। पर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पाण उमेदवार आहे, थी सघे थो राय उन्हनि खां जेको असांजा पार्लियामेंट कैडर जा आहिनि, सरदार मुकीम ख़ान आहे, एजाज़ ख़ान आहे ऐं डॉक्टर सुराब ख़ान आहे, इहे टे असांजा जेके उते वेठा आहिनि मथे, उहे जंहिंजो राय ॾींदा उनखे टिकट मिलंदी। पर तव्हां अॻिणे सवेर ॻाल्हि कई त 5 खां 7 वोटनि खां वधीक PP मुखालिफ़ उमेदवार वोट न खणी सघंदो, माना 5 खां 7 वोटनि जी तव्हां तवक़ो रखो था? हा, उनमें इहा आहे न, हिकिड़ो JUI जा आहिनि, 2 JUI जा आहिनि ऐं हिकिड़ो आज़ादु आहे जो, ऐं अहिड़ो तव्हां चओ था आज़ादु 10 घड़ी ख़ैर में बि आहिनि, 3 त इहे थी विया, 3 उहो पाण काउंट कंदा, उहे 6 ई वोट मां तव्हांखे ॿुधायां थो, वधीक त मां तव्हांखे कोन थो ॿुधायां। उहे त 2 भाइर आहिनि न, 44 UC आहिनि। 2 भाइर कोई सौट बि हूंदो न, माना सौट त पोइ हुननि जो MNA बि सौट आहे, उहो त हुननि जो सॼो घराणो इहो थी आयो आहे, 2 सौट हुननि जा ॿिया बि चूंडियल आहिनि, सर शफ़क़त चूंडिजी आयो आहे, उहो बि हुननि जो सौट आहे, सजाद चूंडिजी आयो आहे, उहो बि हुननि जो सौट आहे, सौटनि जी ॻाल्हि न आहे। पर इन खां अॻु में ॿी हिकिड़ी ॻाल्हि सर साहिबु इहो असांखे ॿुधायो त हितां डॉक्टर सोराब ख़ान सरकी इहा ॻाल्हि कई त ज़िले काउंसिल जो चेयरमैन तालके ठुल जो हक़ आहे, तव्हां छा चवंदो? हिकिड़ी शइ डॉक्टर साहिबु इहा ॻाल्हि कई, ज़ाहिर आहे उन जे करे उन कई त तालके ठुल खे 24 यूनियन काउंसिलियूं आहिनि ऐं 24 मेंबर तालके ठुल मां आहिनि, ऐं हुन मां जेको आहिनि उहे यूनियन काउंसिलियूं आहिनि 20। इन जे करे डॉक्टर साहिबु इहा शइ पार्टी खां हिकिड़ी शइ पार्टी फॉर्म ते रखी, पर ज़ाहिर आहे जेको पार्टी फ़ैसिलो कंदी, असां पार्टी जा पाबंद आहियूं, असां कॾहिं बि सरकी ख़ानदान पार्टी खां ॿाहिरि न वेंदो। तव्हांखे पार्टी जी लाचार आहे या तव्हांजो जेको मौजूदा अनाउंस थियल चेयरमैन आहे उहो तव्हांजी पाण माइट बि आयो हिक ॿिए सां, त उहा माइटरी वारो लाचार आहे, पार्टी जो लाचार आहे, या ॿियो को हितां जो जेको सोशल लोकल सेटअप आहे उहो लाचार आहे? असांजी पार्टी जो लाचार आहे, असां हिकिड़ो अदु करे छॾियो आहे ॿाहिरनि, त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां रहणो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ हर क़ुर्बानी ॾींदासीं, असां कुझु बि न घुरिजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको फ़ैसिलो कंदी असां न वेंदासीं। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिं अहिड़े माण्हू खे टिकट ॾिए जेको अॻु में पीपल्स पार्टीअ जो कटर मुखालिफ़ रहियो हुजे, ऐं हू सदाईं हुनजी का सोच आमरियत वारी हुजे, हुनजी सोच सदाईं जमहूरियत ख़िलाफ़ु रही हुजे, हुनजा समूरा स्टेप्स जेके आहिनि आवाम मुखालिफ़ रहिया हुजनि, तॾहिं बि तव्हां हुनखे फॉलो कंदव? बिल्कुलु अखियूं बंदि करे कंदासीं, माना जेको बि करे पार्टी करे? बिल्कुलु पार्टी करे इंशाअल्लाह ताला। ठुल जे माण्हुनि जी ख़्वाहिश आहे त हितां जो चेयरमैन ठुल जो हुजे, माण्हुनि जी राय जी तव्हां वटि केतिरी अहमियत आहे? ख़्वाहिश रखणु गुनाह न आहे, पर तंज़ीम लेवल ते फ़ैसिला मञणु असांजो फ़र्ज़ु आहे। पर हितां जा माण्हू तव्हांजे कॾहिं लॻा आहिनि, तव्हांखे वोट कयो अथव न, उन्हनि माण्हुनि जो तव्हां में उमेदूं आहिनि न, तव्हां उन्हनि माण्हुनि जी राय खे अहमियत ॾींदव या न? माण्हुनि जी असां ख़िदमत कंदा वेठा आहियूं सॼो ॾींहुं, तव्हां हाणे बि सॼो ॾींहुं असां माण्हुनि जी ख़िदमत कंदा वेठा आहियूं, माण्हुनि जो जेको आहे तरक़ियाती कम आहिनि या उहे जेको चेयरमैन थींदो उन खां विड़ी बि वठंदासीं। तरक़ियाती कम भला उहो चूंडियल नुमाइंदनि जो कमु हूंदो आहे छा? हिकिड़ी डिस्ट्रिक्ट जेको आहे, हे जेको बल्दियाती आहे, बल्दियाती जेको आहे उहो अवाम जो कमु आहे, इहो ई कमु आहे बल्दियात जो तरक़ियाती कमु ॾियणु, ऐं इहो चूंडियल नुमाइंदे MP MA जो न आहे, हे हूंदा चूंडियल जेको बल्दियात जा, इहो ई तरक़ियाती कमु कराईंदी आहे। तव्हां इहो घर जी नाली सफ़ा थी, ॿियो कमुकार थिया, इहो ई बल्दियात कराईंदी आहे। इहो माशाअल्लाह हाणे थी वई आहे, पंहिंजा अख़्तियार हर को पाण संभालींदो, हर पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजी यूनियन काउंसिलनि में पाण हर को कमु कंदो। जॾहिं कमु कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हां अॻिते रिज़ॉल्व ॾिनी त इंशा ताला असां जेकी नेक्स्ट इलेक्शन ईंदी उन में इंशा ताला तव्हां ॾिसो माण्हुनि जा जेको आहे फॉर्म बि न भरण लाइ सोचींदा फॉर्म भरियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु या न। पर तव्हां इहा ॻाल्हि मञो था त तरक़ियाती कमु MP MNA जो कमु न आहे? न, तरक़ियाती कमु आहे असुल बल्दियात जो, बल्दियात ई कंदी आहे हमेशह। हिते त समूरा तरक़ियाती प्रोजेक्ट स्कीमूं MP MNA ॾींदा आहिनि न। हिकिड़ी शइ ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं हे न हुयो, जो निज़ाम न हुयो त आख़िर कंहिंखे न कंहिंखे हलाइणो हो न। माना जॾहिं त हिते लोकल सिस्टम न हुयो त ओॾी महिल इहो कमु MP MNA जो हुयो। ओॾी महिल उनखे वरी MP MNA खे हिकिड़ो फंड्स मिलंदा, तरक़ियाती फंड्स, उहे उनखे स्कीम्स वठंदी गवर्नमेंट सिंधी डायरेक्ट, सिंध गवर्नमेंट स्कीम्स उहे ॾींदा, स्कीम्स ते उहो अप्रूव थींदियूं, बजट में वेंदियूं, बजट में पास थींदियूं, उहो कमु थींदा। पर ॾिसोसीं MP MNA जो कमु त कानून साज़ असेंबली में वेही करे कानून ठाहिणा न,
जेके तरक़ियाती प्रोजेक्ट्स आहिनि उहे वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट जो कमु आहे न, हुननि खे त उहो कमु ॿियो मिलियल आहे न, हुनजो फ़र्ज़ु त कुझु ॿियो आहे न। हिकिड़ी बात न, हिननि जे MPA जो निशानदेही करणु कमु आहे, स्कीम्स उनखे ॾियणियूं हूंदियूं आहिनि। ऐं मां सम्झां थो शुरू खां वठी ईअं ई सिस्टम हलंदो रहियो आहे। MPA पंहिंजूं स्कीम्स डिपार्टमेंट्स में डिपार्टमेंट उनजो विज़िबिलिटी ठाहे मथे मोकिलींदी आहे, उहो पंहिंजी बजट ईंदी आहे, बजट में उहे स्कीम्स पास थींदियूं आहिनि, उन खां पोइ तरक़ियाती कम टेंडर थींदा आहिनि। उहो बाक़ी जेको आहे कमु उहो वरी हूंदो आहे पंहिंजो डिपार्टमेंट जो। असुल कुझु हिकिड़ो आहे, वहे वापरे कुझु ॿियो पियो। न ईअं न, असुल उन ते हले थो, थोरो तव्हांखे सम्झ में नथो अचे। सही, ॿी हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि मुंहिंजी त ज़िले कौंसिल जो चेयरमैन सरदार महमूद पनाह उॾो थींदो? मां सम्झां थो उमेद त इहा ई आहे। वाइस चेयरमैन सरदार मंज़ूर अली पंवर जो पुटु थींदो? उहो हाणे जेको फ़ैसिलो पार्टी कंदो उहो ई थींदो, छो उन लाइ हिन महिल ताईं उहो इहो आम्हूं साम्हूं आई न आहे। हिकिड़ी शइ ॾिसो, हिकिड़ी शइ जीअं उन लाइ पंहिंजो लाड़काणे में डिमांड कई वई मोहन पनाह जे लाइ, जो फ़ैसिलो न थी सघियो। साईं, एतिरा त तव्हां बि साधारण आहियो जो बेख़बर हुजो, तव्हांखे ख़बर न हुजे त केरु वाइस चेयरमैन थींदो, तव्हां पार्टी में अंदरि वेठा हो, तव्हांखे ख़बर हूंदी न। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि अथव, वाइस चेयरमैन हाणे हिकिड़ी शइ तव्हांजो हिकिड़ो पैनल साम्हूं अची वियो आहे, नूर रहमान चेयरमैन वाइस चेयरमैन, उन ज़ाहिर उहो पैनल अची वियो आहे। असां अञा पीपल्स पार्टी अनाउंस न कई, अनाउंस करे त उन खां पोइ ख़बर पइजी वेंदी छा थिए थो छा नथो थिए। पार्टी तव्हांखे बेख़बर रखियो आहे? ज़ाहिर हिन महिल त का मीटिंग कोन थी आहे न, हाली त इलेक्शन खटे आयो आहे। तालके ठुल जो अहम सियासी अॻवान सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान सरकी चवे थो त हिन महिल ताणी कुझु बि वाज़िया न आहे। पीपल्स पार्टी जे लाइ ॻाल्हि कई वई आहे हिते त सरदार महमूद पनाह उॾो ज़िले कौंसिल जो चेयरमैन थींदो, वाइस चेयरमैन जी का ख़बर कोन्हे। नूर रहमान ज़िले मां उनखे टेको ई न मिलंदो। खटण त परे जी ॻाल्हि आहे, पर हुनखे जेको स्ट्रक्चर ठहण जे लाइ मेंबर जेके घुर्बल हूंदा आहिनि ओतिरा बि न मिली सघंदा। इहा दावा आहे सरदार ज़ुल्फ़कार अली सरकी जी। तव्हांजी पार्टी जी हिन महिल छा पोज़ीशन आहे, कहिड़ो इरादो रखो था? ज़िले जैकबाबाद में हूअं त असां 200 सीट्स खां वधीक इलेक्शन में बीठा हुयासीं। तक़रीबन ज़िले जी 44 यूसीस मां असां 26 यूसीस ते बाक़ाइदा मुकमिल पैनल बीहारियासीं, पर हिन वक़्तु असांजा 2 यूसीस मुकमिल तौर ते कामयाबु थी विया आहिनि। उन खां अलावा 35 सीट्स असांजी ज़िले जैकबाबाद में आयूं आहिनि, पर काफ़ी धांधली थी, तंहिंजे करे असांजा एतिरा वधीक मेंबर जेकी उमेद हुई उन में न अची सघिया। जेतिरे क़दुरु ज़िले जी ॻाल्हि आहे, ज़िले चेयरमैन जी, त उन में असां जमीयत उलमा इस्लाम जी मीटिंग रखी आहे 3 ॾींहंनि खां बाद में, उन में असां डिसीजन कंदासीं। बाक़ी इन में कोई शक न आहे त भले पीपल पार्टी पंहिंजो उमेदवार बीहारियो हुजे, असां ॾिसंदासीं त केरु असां ज़िले लाइ भलो थींदो, आवाम जे लाइ भलो थींदो, आवाम जे लाइ कमु कंदो। ॿारहाड़ी में रोड रस्ता ठहंदा, बुनियादी सहूलतूं जेके माण्हुनि जूं आहिनि, हेल्थ जूं आहिनि, तालीम जूं आहिनि, या ॿिया मसइला आहिनि, उहे केरु हल कंदो, जंहिंमें असां बहितर सम्झासीं। उन लाइ जमीयत उलमा इस्लाम जी ज़िले जी जेका बॉडी आहे उन में इनशाला फ़ैसिलो कंदी ऐं इनशाला फ़ौरन जल्द अव्हांखे ॿुधाईंदासीं। भला हिन महिल ताणी तव्हां सां उहो त फ़ैसिलो जॾहिं तव्हां कंदव सो कंदव, पर तव्हां सां कंहिं धुर राब्तो कयो आहे इन हवाले सां, ज़िले कौंसिल जे चेयरमैनशिप जे हवाले सां, को वोट जी हिमायत जे लाइ? हिन वक़्तु कुझु साथियुनि सां राब्तो थियो आहे, मूंसां कोन्ह थियो आहे, तंहिंजे करे असां मीटिंग बि रखी आहे। ॾिसूं त बहितर केरु थो लॻे, बाक़ी बाक़ाइदे तौर ते हिन वक़्तु ताईं कंहिं राब्तो न कयो आहे असां। माना कुझु दोस्तनि सां राब्ता थिया आहिनि, मुख़्तलिफ़ धुरनि जा राब्ता थिया आहिनि, या हिकिड़े ई धुर जे तरफ़ां मुख़्तलिफ़ माण्हुनि राब्ता कया आहिनि? मुख़्तलिफ़ धुरनि जे तरफ़ां राब्ता थिया आहिनि असांजा जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि सां। बाक़ी फ़ैसिलो जेकी असांजी ज़िले इलेक्शन बोर्ड आहे उहा असांजी कंदी, पोइ जेको बहितर हूंदो उहो ई थींदो। पर डॉक्टर साहब ॾिसो न, हिन महिल ताणी त जेके वाज़िया कंडीशन आहे उन में हिकिड़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, ज़ाहिर आहे उन्हनि खे ज़ाहिरी तौर ते हिकिड़ी अक्सरियत हासिलु आहे। ॿियो नूर रहमान जखराणी पारां ॻाल्हि पई कई वञे त हू चवे थो त मां ज़िले जो कैंडिडेट वेंदो, त छा तव्हां सां नूर रहमान जखराणी पारां उन्हनि जेके माण्हू राब्तो कयो आहे? ॿिन्ही धुरनि जे तरफ़ां असांजे साथियुनि सां राब्ता थिया आहिनि, असांजा जेके कैंडिडेट्स आहिनि। छाकाणि त हिन वक़्त में इलेक्शन पैसनि जो खेल थी चुकी आहे। जेको करोड़ रुपया ख़र्च कंदो उहो बि सन खे जाम वक़्त ते बि तब्दील थी सघे थी। इन सिलसिले में असां ॾिसंदासीं त असां लाइ बेस्ट चॉइस केरु आहे जेको मासिस जे लाइ कमु करे, उहो उन खे असां बहितर सम्झासीं। भला हिकिड़ो ॿियो पोज़ीशन हुई तव्हांजी ठुल 9 ते, तव्हांजो जेको उमेदवार हो उहा इलेक्शन पोइते थी वई आहे, उनखे किताब बजाए बाजो चूंड निशान अलाट थियो हो, त
त उन हवाले सां उहा सीट तव्हांजे सम्झो था जेकॾहिं ॿीहर इलेक्शन थिए थी उन में तव्हांजो कैंडिडेट विन कंदो? उन में असां विन करे विया आहियूं। असां ऐलान कयोसीं त DRO वारो ऑफिस जो हज़ारे कारकुन असांजा गिरफ़्तार असांजा उन घेराव कंदा, पोइ जेको नुक़सानु हूंदो उहो इंतिज़ामिया जी ज़िमेदारी हूंदी। उन धमकी खां बाद में, घेरा जे ऐलान खां बाद में असांखे 24 कलाक अॻु में असांखे बाक़ाइदे रिटर्न में DRO साहिबु ऑडर ॾिनो आहे। DRO साहिबु RO खे चयो, RO बाक़ाइदे रिटर्न में फार्म 13 जेको हुयो उहो रहियल हुयो। हालांकि फार्म 11 ते त असांखे रिज़ल्ट हुई, प्रिज़ाइडिंग ऑफिसर जो बि आङूठो स्टैम्प आङूठो बि हुयो, ठप बाक़ाइदे साइन बि हुई, ऐं उन खां अलावा RO जी बि रिज़ल्ट थी। बाक़ी 13 फार्म रहियल हो जेको हिन वक़्त ताईं असांखे मिली चुको आहे, जेको असांजो फाइनल आहे। नाज़रीन, जमीयत उलमाए इस्लाम जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी साहिब जी ॻाल्हि तव्हां ॿुधी, उनजो चवणु आहे त उन्हनि सां पीपल्स पार्टीअ खां अलावा कंहिं ॿी धुर बि राब्ता कया आहिनि, पर उहे अञा ताईं को फ़ैसिलो न करे सघिया आहिनि। उन्हनि जी हिकिड़ी जामिया तौर ते गॾिजाणी थींदी, जंहिंखां पोइ हुननि जो चवणु आहे त को फ़ैसिलो कबो त हू कंहिंजी हिमायत में वोट कंदा। उन्हनि जा जेके बि उमेदवार खटिया आहिनि उहो फ़ैसिले करण बाद ई तइ कंदा त उहे कंहिंखे वोट कंदा। इन ॻाल्हि जी उहे तस्दीक करनि था त पीपल्स पार्टी जे उमेदवार खां अलावा ॿी धुर बि उन्हनि सां राब्तो कयो आहे। अर्ज़ु इहो आहे, मां UC मौलादाद में बग़ैर मुक़ाबले कामयाबु थियुसि। मां अॻु में इहो UC नावड़ा में हुयो, उन ज़माने में बि मां बग़ैर मुक़ाबला कामयाबु थी आयुसि। अलाह जे फज़ल सां उतां जो अवाम आहे, उनजो कमु ऐं कार 24 कलाक उन सां टच में रहंदा आहियूं। इलाइक़े वारनि जी महिरबानी आहे, उन अॻु बि मूं ते अहसान कयो, हिन चकर बि मूं ते अहसान कयो, मूंखे बग़ैर मुक़ाबले चूंडायो अथनि। बाक़ी लिहाज़ा जेकी तव्हां पार्टी जा चओ था, मुंहिंजो कंहिं बि पार्टी सां को वास्तो कोन आहे। मां आज़ादु हैसियत सां इलेक्शन बीठुमि, मां पंहिंजो खटे आयुमि, मुंहिंजो कंहिं बि पार्टी सां को वास्तो न आहे, मां आज़ाद जी हैसियत सां आहियां। भला हाणे तव्हां आज़ादु उमेदवार चूंडिजी आया आहियो, ज़िले कौंसिल जा मेंबर आहियो, त हाणे ज़िले कौंसिल जी चेयरमैनशिप जे लाइ डुक डोड़ हले पई, त तव्हां सम्झो था ज़िले कौंसिल जे चेयरमैन केरु थींदो? साईं, हाणे अर्ज़ु ॿुधो न, ज़िले कौंसिल जे लाइ जमहूरियत आहे, हर माण्हू खे हक़ आहे, हर को माण्हू बीह सघे थो। बाक़ी हिते ॿुधण में अचे थो कि सिलेक्शन आहे, सिलेक्शन करणु न ॾींदासीं। असां बिल्कुलु इलेक्शन में बीहंदासीं, जमहूरी हक़ आहे। ऐं मूंखे दोस्तनि जो बि मूं ते एतिराज़ आहे, उन संगतनि सां बि मुंहिंजा राब्ता थिया आहिनि। उहे चवनि था बिल्कुलु असां तोखे वोट बि कंदासीं, तोखे इलेक्शन में इंशाअल्लाह ताला कामयाबी कंदासीं। तव्हां ज़िले कौंसिल जे चेयरमैन जे लाइ उमेदवार आहियो? बिल्कुलु साईं, मां ज़िले कौंसिल जे चेयरमैन जो उमेदवार आहियां। पर चयो पियो वञे त तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ते चूंडियल आहियो, ऐं उते जेको डिक्लेयर थियल आहे त नूर रहमान ख़ान जखराणी मेंबर पीपल्स पार्टी जी कैंडिडेट हुयो। अहिड़ी सूरत हाल की तव्हां पोइ कीअं फेस कंदव? साईं, अर्ज़ु इहो आहे न, हाणे तव्हांखे हर शइ जी ख़बर आहे। हाणे लामला मूंखे, मां पार्टी लाइ दरख़्वास्त ॾिनो हूंदुमि, मां ज़िले प्रेसिडेंट खे दरख़्वास्त ॾिनो हूंदुमि, उहो बि मुंहिंजो ज़ाहिर करणु कि मां को दरख़्वास्त ॾिनो आहे या मूंखे कंहिं टिकट ॾिनो आहे। हा, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे। हाणे मूंखे ॿुधण में अचे थो, 2-4 ॾींहं थिया आहिनि, इन्हनि मां इहो ज़ाहिर थिए थो त उन्हनि चयो हिते DRO खे सोर्स करे को हिकिड़ो पीपल्स पार्टी जो टिकट रखियो अथनि कि बाबा नूर अहमद ख़ान असांजो उमेदवार आहे। बाबा, मां हिननि जो उमेदवार न आहियां, मां आज़ादु खटे आहियो आहियां। हा, मां ज़रूरु पीपल्स पार्टी जे टिकट ते विढ़ा हा, मां पीपल्स पार्टी जो तीर निशान इस्तेमालु करां हा, मां इलेक्शन कॉन्टेस्ट करां, मां ज़रूरु। पोइ मां उहा ॻाल्हि पोइ तव्हां चई सघो पिया त मां निशाननि खां मां टिकट वरितो आहे, बल्कि मां टिकट वरितो ई न आहे, का ॻाल्हि बि न आहे। हथरादू हिननि में सर्टिफिकेट ॾिनो आहे। मां ऐं मुंहिंजो भाउ, वॾो भाउ आहे मुंहिंजो, मीर मुजीबुर रहमान ख़ान। तव्हां 2 भाइर ज़िले कौंसिल जा मेंबर आहियो? जी हा, मुंहिंजो भाउ, वॾो भाउ मीर मुजीबुर रहमान ख़ान, उहो UC नावड़ा में ज़िला मेंबर आहे, मां UC मौलादाद में आहियां। भला तव्हांखे जखरानी ख़ानदान जे हवाले सां तव्हांखे ख़ानदान मां कंहिंजी सपोर्ट हासिलु आहे? मूंखे पंहिंजे ख़ानदान में मीर बाबल ख़ान मुंहिंजो चाचो आहे, मुंहिंजे पीउ जे जाइ ते आहे, मूंखे उन जो हिमायत आहे। उहो तव्हांजो हिमायती आहे बाबल ख़ान? बिल्कुलु बिल्कुलु। पर पंहिंजो एजाज़ ख़ान जखराणी जेको PP-MNA बि आहे, तव्हांजो सौट आहे, उन जे फ़ैसिलनि सां उहो उनजो चवणु आहे त पंहिंजो सरदार मोहम्मद पनाह उढो ज़िले कौंसिल जो चेयरमैन थींदो, उन पारां रिकमेंडेड कयो वियो आहे। ऐं जॾहिं त ठुल वारा बि इख़्तिलाफ़ रखनि था, उनजो बि चवणु आहे त असांखे हक़ आहे इलेक्शन विढ़ण जो। त छा तव्हांजो पंहिंजे सौट एजाज़ ख़ान सां को सियासी इख़्तिलाफ़ आहे? न, एजाज़ ख़ान मुंहिंजो वॾो आहे, मुंहिंजो साईं आहे, मूंखे उनजे लाइ इज़त आहे, एतिराम आहे। बाक़ी सियासत आहे, पीउ पुट बि इलेक्शन विढ़नि था, इहो हर माण्हू जो हक़ आहे। मुंहिंजो को बि एजाज़ ख़ान सां को बि इख़्तिलाफ़ात न आहे। मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो वॾो आहे। बाक़ी जमहूरियत हर माण्हू खे विढ़णु हक़ आहे। भला जॾहिं ज़िले कौंसिल जे चेयरमैन जी ॻाल्हि कई वई त ओॾी महिल एजाज़ ख़ान पंहिंजे ख़ानदान वारनि सां का मुशावरत कई, जंहिंमें तव्हां बि ख़ानदान जा फ़र्द आहियो?
न न न को बि मुशावरत न कयईं, पंहिंजे मर्ज़ी जो फ़ैसिलो मीर साहब कयो, एजाज़ ख़ान, असां कंहिंखे बि एतमाद में न वरितईं। तव्हां मीर साहब जे उन फ़ैसिले सां एग्री न आहियो? बिल्कुलु न आहियूं, असां मीर बाबल ख़ान जे फ़ैसिले सां एग्रियूं। जेकॾहिं बाबल ख़ान तव्हांखे चवे त तव्हां हथु खणी वञो, तव्हां खणी वेंदव? मुंहिंजो वॾो आहे, बाबल ख़ान हुकुम कंदो, बिल्कुलु मां हथु खणी वेंदुसि। पर तव्हां चओ था त तव्हां पीपल्स पार्टी जा कैंडिडेट न आहियो, जॾहिं त हिते DRO वटि क्लियर डिक्लेयर थियल आहे त तव्हां पीपल्स पार्टी जा कैंडिडेट आहियो, पोइ उन हवाले सां तव्हां का लिख पढ़ कई, उन्हनि खे चयो आहे त माना? बिल्कुलु बिल्कुलु साईं, जीअं की असांखे टियों ॾींहुं ख़बर पियो आहे, मां अॼु उन इस्लामाबाद इलेक्शन कमीशन खे बि मां उहे छा कयुमि फैक्स करे मोकिलिया आहिनि, ऐं इलेक्शन कमीशन सिंध खे बि मां मोकिलिया आहिनि। इहे असां सां ज़्यारती DRO छो थो करे, DRO धुर बणियल आहे, हर जाइ ते धुर थिया बणिया आहिनि। इहे मुंहिंजा दरख़्वास्त आहिनि जेका मां इलेक्शन कमीशन ॾे मोकिलिया आहिनि, ऐं इलेक्शन कमीशन इस्लामाबाद ॾे बि मां मोकिलिया आहिनि। बिल्कुलु मां मुंहिंजो को बि टिकट वग़ैरह न आहे, हथरादू टिकट जमा कयो आहे। RO खे बि ॾिनो आहे, DRO खे बि ॾिनो आहे, ऐं इन्हनि खे बि असां मां दरख़्वास्त ॾेई छॾियो। मां इलेक्शन कमीशन पाकिस्तान इस्लामाबाद में बि ॾिनो आहे, ॿियो मां इलेक्शन कमीशन सिंध में बि मोकिलियो आहे, त मूंखे आज़ादु मेंबर तस्वर कयो वञे। भला सिर्फ़ु तव्हां ॾिनी आहे या तव्हांजे भाउ मुजीब रहमान बि ॾिनी? मुंहिंजे भाउ वॾे मीर मुजीब रहमान बि ॾिनो आहे। हा, असां सां ज़्यारती आहे, इहो ज़्यारती छो थो थिए साईं? ॻाल्हि ॿुधो, माण्हू इक़्तिदार खे ॾिसी करे पीपल्स पार्टी ॾे भॼणु ज़ोरी बि पीपल्स पार्टी ॾे वञनि था। असां वाहिद माण्हू बाबा, असांखे इहो इक़्तिदार वारा माण्हू न खपनि बाबा, असां आज़ादु आहियूं, असांखे आज़ादु छॾो न, ज़ोर असांखे पीपल्स पार्टी में छो था ॾियो? असांजी पीपल्स पार्टी सां को वास्तो ई न आहे। नाज़रीन, तव्हां नूर रहमान जेखराणी समेत मुख़्तलिफ़ धुरनि जी राय ॿुधी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाॻियल सभिनी माण्हुनि पंहिंजे अज़म खे वरजायो त हू पीपल्स पार्टी जे उमेदवार खे ई वोट कंदा, ऐं वाज़ह अक्सरियत बि ज़िले सॼे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी थी आहे, छो जो उन्हनि जा माण्हू जेकॾहिं वोट हैंड शोइंग वारो तरीक़ेकार आहे त उन सूरत हाल में नूर रहमान ख़ान जेखराणी जी इहा ॻाल्हि ॼणो त ॿाराणी लॻे थी त हू चवनि था त हू आज़ादु हैसियत में खटे आया आहिनि ऐं हू इलेक्शन विढ़ंदा ऐं हुननि खे ॾाढी हिमायत हासिलु आहे। उहा हिमायत उन्हनि खे कीअं हासिलु थी सघे थी जेकॾहिं हैंड शोइंग जो तरीक़ेकार आहे? उहो ज़ाहिरी तौर ते हथु मथे खणी वोट कंदा, जेकॾहिं उहो पीपल्स पार्टी जे कैंडिडेट खां अलावा कंहिं ॿिए खे वोट करनि था त उहो असूली तौर ते नाअहल थी वञनि था। अहिड़ी सूरत हाल में कोई बि उमेदवार हिकिड़ो ज़ाहिरी तौर ते कतई नज़र नथो अचे त उहे को पीपल्स पार्टी जे अगेंस्ट काउंट कंदा। ज़ाहिर आहे इन सूरत हाल में नूर रहमान जेखराणी जी हीअ ॻाल्हि ॿाराणी ॼण लॻे थी, पर इहो छा थींदो, कीअं थींदो, उहो अमली तौर ते उहा सूरत हाल कीअं थींदी, या इहा नूर रहमान जी जेका दावा आहे त हू इलेक्शन में बीहंदा ऐं खटींदा, या इन जे पुठियां के ॿिया मक़सद हुजनि या के ॿिया मुतालबा हुजनि जेके पूरा कराइण जे लाइ अहिड़े क़िस्म जो सूरत हाल पैदा कई पई वञे, या उन्हनि खे ख़ानदानी तौर ते मीर एजाज़ हुसैन जेखराणी खां के ॿिया इशूज़ हुजनि, उहे इशूज़ रिज़ॉल्व कराइण जे लाइ उहे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कंदा हुजनि जेका ॻाल्हि हक़ीक़त में उनजी का अहमियत नज़र नथी अचे। ख़बर न आहे त उहो कहिड़े बुनियाद ते चई रहिया आहिनि त इलेक्शन विढ़ंदा, जॾहिं त पीपल्स पार्टी जा उमेदवार वाज़िह तौर ते चई रहिया आहिनि त उहो PP कैंडिडेट खे ई वोट कंदा। अहिड़ी सूरत हाल में इन ॻाल्हि में कोई वज़न नज़र नथो अचे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।